नाज़िर मियां साहिब वेझो केनाल के 30 फुट घारो पइजी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुबैर शेख। जी ज़ुबैर। जी मियां साहब जो ॻोठ फैज़ मोहम्मद बंबल वटे बैटरी खे 30 खां 35 फुट जेको आहे घारो लॻी वियो। आबपाशी खाते वारनि खे फौरी तौर ते ॾिनो वियो, पर आबपाशी खाते वारनि जी नाअहली सबबि ॻोठ फैज़ मोहम्मद बंबल पाणी हेठि अची वियो। इतला खां पोइ तक़रीबन 5 कलाकनि खां पोइ आबपाशी खाते जी टीम बंद करण की कोशिश करे रहा है। नाज़रीन ॿुधाईंदा रोड जे भरिसां जेके बि ॻोठ आहिनि तक़रीबन 20-25 ॻोठ उनखे पाणी हेठि अचण जो ख़तरो आहे। जॾहिं त आबपाशी खाते जे अमलदारनि चयो आहे त पाणी बंदि करे ज़ुबैर मां जी मेहरबानी।